अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अज मां तव्हां लाइ खणी आयो आहियां एक गिदड़ ऐं बघ पखीअ जी दिलचस्प कहानी। दोस्तों, एक गिदड़ ऐं बघ पखीअ जी पाण में वॾी दोस्ती हुई। हिकिड़े ॾींहुं गिदड़ बघ पखी वटि आयो ऐं खेसि अची दावत ॾिनाई ऐं चयाईंसि त अदा बघ, अॼु शाम जो मुंहिंजी मानी खाई वञजां। शाम जो बघ पखी गिदड़ वटि वियो ऐं गिदड़ छा कयो जो हिकु तराखड़ी थालीअ में खीर विझी आणे बघ जे अॻियां रखियाईं। साईं बघ जॾहिं डिघी चुंभ जी नोक खीर में मस थिए वई त वीचारे पीअण लाइ त ॾाढा वस कया, पर नसीब कुझु न थियसि। गिदड़ बि साॻी थालीअ मां खीर पे पीतो। तॾहिं जल्दी जल्दी लक लक करे सॼी थाली गिदड़ चटे साफ़ कई। जॾहिं बघ घर मोटी आयो तॾहिं दिलि में चयाईं त यार, अॼु गिदड़ मूंसां ॾाढी जुठ कई आहे। साईं कुझु ॾींहं गुज़रिया त बघ बि बदिले वठण लाइ गिदड़ जी दावत कई। बघ छा कयो जो गोश्त जो कीमो कटराए उन में मिर्च मसाला विझी तयारु करायाईं। हिकिड़ी सोढ़ी ऐं डिघी ॻिची वारी गुघी घुराई, तंहिंमें कीमो विझी आणे अॻियां रखियईंसि ऐं चयाईं त अदा गिदड़ अच त गॾिजी खाऊं। गुघीअ जी ॻिची तमामु सोढ़ी हुई, सो भला गिदड़ जो बूथ उन में कीअं घिड़ी सघे हा। साईं बघ खे त मज़ो अची वियो, तंहिं पंहिंजी डिघी ऐं सन्ही चुंभ गुघीअ में विझी खाई खूब ढो कयो ऐं गिदड़ वेठे ॿाथू ॾिनियूं। साईं आख़िरकार जॾहिं गिदड़ बघ खां बस कई तॾहिं गिदड़ मोकिलाए उथी हलियो वियो। दिलि में चयाईं त यार, ॿेली बघ त मूंखां बि वधीक सियाणो आहे जंहिं मूंसां अहिड़ी जुठ कई। सच आहे त अदा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। दोस्तों, वीडियो जो तव्हांखे बहितरीनु सुठी कहाणी लॻी हुजे त लाज़मी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। तव्हांखे हिन खां वधीक मज़ा या वीडियो ऐं ज़बरदस्त कहाणियूं मुंहिंजे चैनल ते मिलंदियूं।